बुकलेट सिंधी अदब ऐं असांजा अदीब इब्न हयात पंवर। काफ़ी अरसे खां अॼोके सिंधी अदब ऐं उन जे नौजवान अदीबनि ऐं शाइरनि ख़िलाफ़ हिकु नओं प्रचार ऐं हाय घोड़ा कई पई वञे। हाय घोड़ा कंदड़नि जो चवणु आहे त अॼोका अदीब ऐं शाइर सिंधी समाज जी रिवायतुनि सां बग़ावत करे ला मज़हबियत ऐं कुफ़र ऐं उरियानत जो प्रचार करे रहिया आहिनि ऐं असांजे अदब में ही बग़ावत अॻिते हली सिंधी क़ौम लाइ हाञेकार साबित थींदी। अदब ऐं क़ौम जे घण घुरनि ते वाजिब त ईअं ई हो त आम पढ़ंदड़नि जी भलाई ख़ातिर हिन मसइले खे इल्मी ऐं अदबी हैसियत सां ऐं संजीदा ज़ुबान में पेश कनि हा। यानी त सिंधी समाज जूं कहिड़ियूं रिवायतूं आहिनि जिन मां कहिड़ियुनि रिवायतुनि सां बग़ावत न करणु घुरिजे ऐं कहिड़ियुनि सां करणु घुरिजे। लामज़हबियत, कुफ़ुर ऐं उरियानत जो प्रचार हू छाखे था चवनि ऐं इन सिलसिले में अॼोके अदब अॻूणे अदब खां छा में निरालो आहे ऐं छा में उन जे मुशाबिह आहे ऐं अॼोको अदब कहिड़ी मक़सदियत रखे थो या नथो रखे ऐं इहा उन जी मक़सदियत अॻिते हली कीअं हाञेकार साबित थींदी वग़ैरह वग़ैरह। खेनि इन ॻाल्हि जी बि ख़बर वठणु घुरिजे त अॼु जी सुजाॻ दुनिया में ॿियनि ज़ुबानुनि में कहिड़ो अदब पेश थी रहियो आहे ऐं आया अॼोको सिंधी अदब जंहिंखे हू एतिरो निंदीनि था सो उन सां हमदोश आहे या उहो अदब जंहिंखे हू पाण पसंदि कनि था सो उन आलमी अदब सां गॾु बीही सघे थो। खेनि हीउ बि ॾेखारणु घुरिबो हो त संदन पंहिंजी पसंदि वारो अदब मुल्क ऐं क़ौम लाइ केतिरे क़दुरु फ़ाइदेमंद साबित थी रहियो आहे या अॻिते हली साबित थींदो ऐं हीउ खेनि सोचणु ऐं सम्झाइणु खपंदो हो त इहो संदन पंहिंजी पसंदि वारो अदब अॼु छो एतिरो घटि थो पैदा थिए ऐं हर जॻह घटि थो पसंदि पवे। भला जे उन हूंदे बि खेनि इहो अदब ई पसंदि आहे त उन जूं कहिड़ियूं ख़ूबियूं खेनि पसंदि आहिनि वग़ैरह। इन्हनि ऐं ॿियनि अहिड़नि बुनियादी सवालनि जे सम्झण ऐं सम्झाइण सां ई सिंधी क़ौम जी ख़ैर ख़्वाही जी सनन दावा बि कंहिं हद ताईं साबित थी पवे हा ऐं असांजो अदब मुताबिक़ कुफ़ुर, अलहाद ऐं उरियानत मां आज़ादु थी पवे हा। पर अफ़सोस सां चवणो पवे थो त हिननि अॼु ताईं जेकी कुझु लिखियो आहे उन में अदब ऐं क़ौम जी भलाई त भलाई जे माॻ उटलो जिन अदीबनि ऐं शाइरनि थोरो की घणो पंहिंजे अदब ऐं क़ौम जी ख़िदमत थे कई तिन ते कुफ़ुर ऐं अलहाद जूं फ़तवाऊं ऐं ज़ाती हमला करे हिकु तरफ़ उन्हनि खे वधीक अदब पैदा करण खां दिलि शिकस्तो ऐं मायूस करण ऐं ॿिए तरफ़ आम पढ़ंदड़नि खे पंहिंजे अदीबनि ऐं शाइरनि खां नफ़रत ॾियारण जी कोशिशि कई वई आहे। पंहिंजी क़ौम ऐं अदब सां ई सोचल सम्झल साज़िश अॼु जेकॾहिं कंहिंजी सम्झ में नथी अचे त न अचे पर सुभाणे ई नाहे त असांजो नओं नसुल जेको हिन अदबी ज़ुबान खे चङी तरह सम्झी सघंदो सो ज़रूरु सही फ़ैसिले ते पहुचंदो त अदब ऐं क़ौम जी भलाई हिननि अदब जे मैदाननि मां निकितल मुदे ख़ारिज अदीबनि कई थिए या नए ज़माने जे नौजवाननि अदीबनि जिन खे हिननि एतिरो निंदियो थिए तिन करणु घुरियो थिए। पर अॼुकल्ह इन मौज़ी मर्ज़ सां गॾु अदब जो भंवासरो बि आमजाम थी पियो आहे। हीउ ॿितरफ़ो मर्ज़ जंहिं बि आऊं में भरियल अकुलमंद खे विचिड़े थो उनखे पंहिंजी क़ौम ऐं मुल्क में उरियानत, कुफ़र ऐं अलहाद ऐं रिवायत सां बग़ावत खां सवाइ ॿी का बि घटि वधाई ऐं ॿी का बि बुराई नज़र कान थी अचे। अदब बाबति अहिड़नि माण्हुनि जी सम्झ वधी हेतिरे ताईं रसी सघे थी त अदब हमेशह दरगाहुनि ऐं मकतबनि जी चौदीवारियुनि में बांदी रहण जी चीज़ आहे। उनखे जेकॾहिं इतफ़ाक़ सां का ज़रूरत दरपेश अचे त बि हू फ़क़ति कंहिं महल या दरबार ताईं पहुचणु घुरिजे ऐं उतां वरी साॻिए पेरनि ते सवाइ कंहिं लोणे हणण जे साॻिए ई हंधि गोॾा भञी ऐं हथ ॿधी उमिरि गुज़ारे छॾे एसी ताईं जेसी मौत अचे ऐं जी ज़िंदगी ते ख़ामोशी जी मोहर हणे। खाउन जेकॾहिं पुछिजे थो त बग़ावत मां संदन कहिड़ी मुराद आहे तॾहिं थधो शुकारो भरे अक्सर हालतुनि में शायदि हीअ ई जवाबु ॾियनि त अॼोके अदब अमीरनि ऐं वॾनि माण्हुनि जे क़सीदनि ॻाइण बदिरां आम माण्हुनि जहिड़ी गंदनि ऐं मेरनि माण्हुनि जी ज़िंदगी जी तर्जुमानी शुरू करे ॾिनी आहे
जेको अदब आमी आहे ऐं उहो अजायनि माण्हुनि जी हिमत ऐं हौसलो पियो वधाए ऐं उन्हनि खे आभारे आभारे आसमान ते पियो चाढ़े। अॼोको अदब क़िस्मत ऐं नसीब जी अब्दी गिरफ़्त खे बि नथो मञे, बल्कि चवे थो त जबर ऐं ॾाढाई जे हथां जेको माण्हू शिकस्त थो खाए तंहिंजा ई इहे निशान आहिनि ऐं इन्हनि वसीले ग़रीब इंसान ज़हनी तरह ग़ुलाम बणिजी फुरिजे ऐं मारिजे थो। अॼोको अदब पीरी मुर्शिदी जो बि क़ाइल न आहे ऐं उन लाइ चवे थो त इहे बिना पोरे पेट पालण जा ज़रिया आहिनि। हीअ त अॼोके अदब जी सही सिधी मज़हब सां बग़ावत आहे। असांजे पंहिंजे सालह अदब बदिरां हीअ त ला मज़हबियत जो खुलियो प्रचार आहे। असीं इन खे कीअं बर्दाश्त कंदासीं? ॿिए कंदे असांजे समाज में असांजी क़ौम में अवल त के बि बुरायूं न आहिनि, पर जेकॾहिं फ़र्ज़ु कजे त आहिनि त पोइ उन्हनि खे अदब वसीले ज़ाहिर करणु ऐं अहिड़ी तरह समाज खे बदनाम ऐं ख़्वार करणु कंहिं बि सूरत में जाइज़ न आहे। अदब त दिलि जी वरहूं लाइ ऐं रूह जी राहत लाइ आहे। अदब जो इन्हनि ऐब जुयुनि सां कहिड़ो वास्तो आहे? केरु थो चवे त ही समाजी घटि वधाई, पोरे जो नामुनासिब उजूरो या ॾाढे जो हीणे जी निड़ी ते न अॼु खां आहे। हीअ त किन ज़माननि खां वठी कुदरत जी मंशा मुताबिक़ हलंदो अचे। रोज़े अज़ल खां वठी इहो ई सिरिश्तो राइज आहे। इन खे त केर बि रोके नथो सघे। हीअ त हमेशह ईअं ई हलंदो रहंदो जीअं अॼु ॾिसी रहिया आहियूं, वग़ैरह वग़ैरह। अदब ऐं क़ौम जे हिननि घण घुरनि जी सॼी हाय घोड़ा करण जो बुनियादी मक़सदु इहो ई आहे जंहिंजो मथे ज़िक्र थी चुको। संदन अदब ऐं क़ौम मुतलिक़ ख़ैर ख़्वाही जी दावा केतिरे क़दुरु सही आहे या ग़लति, इहा पढ़ंदड़नि ते छॾियल आहे ऐं पुण संदन रोज़मरह जी ज़िंदगी खे जाचे मालूम करे सघिजे थी। हाणे अचो त ॾिसूं त जिन अदीबनि ऐं शाइरनि खे हू काफ़र ऐं मुलहद कोठिन था ऐं ॿिया अहिड़ा केई लक़ब लाइनि था ऐं जिन मुतलिक़ संदन चवणु आहे त हू अदब ऐं क़ौम जा दुश्मन आहिनि, उहे छा था चवनि ऐं उन्हनि जी अदब ऐं क़ौम मुतलिक़ कहिड़ी राय आहे? अॼु जे नौजवान अदीबनि ऐं शाइरनि जो चवणु आहे त अदब हमेशह ज़िंदगी जी तर्जुमानी कई आहे। दुनिया जी कंहिं बि ज़ुबान जे अदब खे ॾिसो त सारो वक़्तु या समूरो दरगाही ऐं दरबारी न रहियो आहे। ऊंदाहे खां ऊंदाहे दौर में बि अदब जी सदा हयात मशल केतिरनि हमलनि ऐं तूफ़ाननि जे बावजूदु पाण खे बचाईंदी इंसान ज़ात खे ज़िंदगी जी नई राह ॾेखारींदी रही आहे। उन हर दौर में मायूस दिलनि खे उमीद जो किरणो ॾेखारियो आहे। उन सदाई इंसान जी झुकियल गर्दन खे मथे खणण जी कोशिशि कई आहे। उन अणॼाणाई ऐं अबोझाई खे हमेशह हौसलो ॾिनो आहे ऐं कमज़ोर दिलनि खे हिमत बख़्शी आहे। माज़ी जो की क़दर दरबारी अदब अदीबनि जे इन साॻिए ई क़बीले जी पैदावार आहे, जेको अॼु बि अदब खे उन जे सही कारज खां रोकण जे लाइ अजीब हरकतूं ऐं साज़िशूं करे थो। वक़्त जे बादशाह खे ज़िललाह कोठण वारा बि उन्हनि जा ई भाइर आहिनि। इंसानियत जी बहितरी चाहींदड़नि ते कुफर ऐं अलहाद जूं फ़तवाऊं बि उन्हनि जे ई हथां ॾियारियूं वयूं। बादशाह खे सतनि वलियुनि जी करामत जो धणी सॾण वारा बि इहे ई बुज़ुर्ग हुआ, पर संदन क़िस्मत जी शूमी चइजे जो बादशाहनि खे सतनि वलियुनि जी करामत जो सर्टिफिकेट ॾियण ऐं ज़िललाह कोठण खां पोइ बि हू बचाए कोन सघिया। अॼु दुनिया में न रुगो बादशाह पर ख़ुदि बादशाहत जे वजूद खे हिकु अहिड़ी उन खॾ में पूरियो वियो आहे जितां उन्हनि जो निकिरणु नामुमकिन आहे। हिन वक़्तु सॼी दुनिया में के नाले मातिर ॿ टे बादशाह आहिनि ऐं उन्हनि जी हालत बि इहा आहे जो सवाइ नाले जे ऐं सवाइ पंहिंजो पाण ते बादशाही करण जे ॿियो वटनि की बि कोन बचियो आहे। अदीब ऐं शाइर जी सम्झ ऐं ज़िंदगी जे क़दरनि खे परखींदड़ निगाह आम माण्हुनि खां तमामु घणो मथां ई हूंदी आहे। अहिड़े सम्झदार ऐं शऊर जे मालिक खे ईअं सम्झणु त हू हिकु महफ़िली ऐं मजलिसी जो पार्ट अदा करे माण्हुनि खे विंदराए ऐं ख़ुशि करे अदीब ऐं शाइर जे आला मक़सद सां वॾी मज़ाक़ आहे। शाइर ऐं महफ़िली जो फ़र्क़ु
कंहिंखे ॾिसण में न अचे त उन में ॿिए जो ॾोह न आहे। हीउ त माण्हू जे पंहिंजे ज़ौक़ ऐं शनास जो मामिलो आहे। घर जे पासे में पियल कोहजर खे हर को कोहजर चवंदो। बदबू खां इनकार फ़क़ति उहो करे सघे थो जेको साटियाणी जी ॻाल्हि वांगुरु उन ते बिना हिरी मिरी वियो हुजे, या जंहिंखे कुदरत सूंघण जे हवास खां बिल्कुलु ई महरूम कयो हुजे, जंहिं मुआशिरे में माण्हुनि जे पोरे ऐं महिनत बजाए फ़क़ति मूड़ी ऐं मुहांडे खे ज़िंदगी जे हर मामले में अवलियत हासिलु हुजे, उते अखियुनि वारा खेनि ज़रूरु सुञाणंदा। हू उन्हनि मुहांडनि जे मेकअप ऐं उन्हनि जे ज़र्क बर्क लिबासनि खे ज़रूरु जाचींदा। हू इहो बि ॾिसंदा त उन मुहांडे में का ॿी ख़ूबी, का ॿी शनास बि आहे, या रुॻो अंदरि रला रलियूं ॿाहिरि पटोला वारो हाल लॻो पियो आहे। पोइ जॾहिं इन जुस्तजू में का अणवणंदड़, का नफ़रत ॾियारींदड़ चीज़ नज़र अचे, उन कोहजर खे कोहजर चवणु ऐं उन मां जिंद छॾाइण जी कोशिश करणु त इंसान ज़ात जो ईमान आहे। नेकी ऐं बदी जा समूरा सरचश्मा बि इतां ई निकिरनि था, ऐं इंसान जी पंहिंजी शराफ़त ऐं अज़मत जी बि त इहा ई कसोटी शुमार कई वई आहे। शाइर ऐं अदीब खे हिकु पासे महज़ महफ़िली साबित करणु ऐं ॿिए पासे हुनखे काफ़र ऐं मुल्हद चई संदसि तख़लीक़ी शहपारनि खां ऐं ख़ुदि संदसि पंहिंजे वजूद खां आम पढ़ंदड़नि खे नफ़रत ॾियारणु गोया पाण सां ऐं पंहिंजे मासूम ऐं वेसा वसूड़ल क़ौम सां हिकु वॾो धोखो करणो आहे। जेतोणीकि इंसानी तारीख़ जो वर्क अहिड़नि हज़ारनि धोखनि सां सयाह आहे, पर तंहिं हूंदे बि हक़ीक़त कॾहिं बि लिकी न सघी आहे। असांजी पंहिंजी ई मुख़्तसिर ज़िंदगी में तारीख़ पंहिंजा केई रूप बदिलाया आहिनि। ताक़त वरी चालाक इंसाननि कमज़ोर ऐं अबोझ इंसाननि खे केई धोखा ॾिना आहिनि, पर ही धोखेबाज़ी, ही बहरूपी, हिकु इंसान खे ॿिए इंसान ख़िलाफ़ु नफ़रत ॾियारण जी ही शर्मनाक साज़िश केतिरनि ऊंदहनि पर्दनि में ढकियल हुजण जे बावजूदु हिकु ॾींहुं ज़रूरु नंगी ऐं उघाड़ी थींदी रही आहे। अखियुनि वारनि लाइ पंहिंजी ई ज़िंदगी जा मुशाहिदा ऐं तजुर्बा आईंदे लाइ वरी अहमियत हूंदा आहिनि, छाकाणि त उन्हनि तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ई बुनियाद ते इंसान ज़ात जो क़ाफ़िलो मुख़्तलिफ़ मंज़िलूं तइ कंदो अॻिते वधंदो हिन दौर ते पहुतो आहे। जेकॾहिं इंसान उन्हनि तजुर्बनि मां सबक़ न सिखे हा ऐं उन्हनि खे पंहिंजी राह जी मशल न बनाए हा, त अॼु बि उहो ई ज़ालिम ब्रह्मण भॻवान जे नाले ते शूदर जे कननि में विघिरल शीहो विझाईंदो, उन जा चुतड़ वढाईंदो ऐं सिसियूं लहिराईंदो रहे हा। पर अहिड़नि तजुर्बनि ई खेसि ब्रह्मण खे सुञाण जी निगाह बख़्शी, ऐं अॼु उहो साॻियो ब्रह्मण कंहिं शूदर जी सिसी खे ॿ टुकर कराए कंहिं देवी या देवता ते उछलाए टहक नथो ॾेई सघे। धर्म जे नाले में ब्रह्मण जी इहा इंसानियत सोज़ हरकतुनि शूदर खे अॼु अहिड़ो हौसलो ऐं हिमत बख़्शी आहे जो ख़ुदि हू ब्रह्मण ते खिले थो, हुनखे नफ़रत सां ॾिसे थो ऐं हुन जे कारनामनि खे ॾिसी मलामत करे थो। अॼु दुनिया जी कंहिं बि क़ौम ऐं कंहिं बि मज़हब में, न हिंदू धर्म, न ॿुध धर्म, न मसीहत में, न इस्लाम में ब्रह्मण जो वजूद न क़ाबिल क़बूल आहे ऐं न क़ाबिल बर्दाश्त। पोइ इहो ब्रह्मण केतिरे क़दुरु बि नए रंग ऐं नए ढंग में पाण खे लिकाइण छुपाइण जी कोशिशि करे ऐं हज़ार पंहिंजा नाला बदिलाए खणी ॿिया रखे, या असुलूका पंहिंजा वेस वॻा बदिलाए नयूं पोशाकूं पहिरे। सिंधी अदब ऐं अदीबनि जी हंगामा आराई खे फ़िलहाल पासे ते रखी अचो त कंहिं ॿी ज़ुबान जे अदीब खे ॾिसूं त हू अदब मुतलिक़ कहिड़ी राय जो इज़हार थो करे ऐं संदसि निगाह में हिकु अदीब जो पंहिंजे अदब ऐं क़ौम सां कहिड़ो तालुक़ु आहे। हू अदब खे फ़क़ति विंदराइण ऐं ख़ुशि करण जो अमल थो कोठे, या अदीब खे पंहिंजी क़ौम जो मुफ़क्किर ऐं महिमार थो सॾे। इन ई लाइ बंगाली ज़ुबान जे अज़ीम शाइर ऐं अदीब राबेंद्रनाथ टैगोर जी राय पंहिंजे पढ़ंदड़नि जे साम्हूं रखां थो, जेका उमेद त हिन मसइले खे साफ़ ॾिसण लाइ ज़्यादा मुनासिब ऐं वज़नाइती थींदी। अॼु असांजो मुल्क हिकु वीरान ऋण पट वांगुरु आहे, जंहिंमें शादाबी ऐं ज़िंदगी जो को नालो निशान ई न रहियो आहे। मुल्क जो ज़रो ज़रो ॾुख जी तस्वीर बणियलु आहे। असांखे हिन ग़म ऐं अंदोह खे मटाए ज़िंदगी जे चमन जी नएं सिर आबियारी करणी आहे।
अदीब जो फ़र्ज़ु हुअणु घुरिजे त हू मुल्क ऐं क़ौम में नई ज़िंदगी जो रूह फूके, सुजाॻी जा जोशीला गीत ॻाए, हर इंसान खे उमेद ऐं मुसरत जो पैगाम ॿुधाए ऐं कंहिंखे बि नाउमीद ऐं वेचारो थियणु न ॾे। मुल्क ऐं क़ौम जी भलाई खे ज़ाती मफ़ाद ते तरजीह ॾियण जो जज़्बो हर नंढे ऐं वॾे में पैदा करणु अदीब जो ई पहिरियों फ़र्ज़ु हुअणु घुरिजे। क़ौम, समाज ऐं अदब जी बहबूदी जो कसम जेसीं ताईं हर इंसान न खणंदो तेसीं ताईं दुनिया जो मुस्तक़बिल रोशन नथो थी सघे। जेकॾहिं अवी ईअं करण लाइ तयारु आहियो त अवल अव्हांखे पंहिंजी अमुल दौलत ॿिन्ही हथनि सां लुटाइणी पवंदी ऐं पोइ अवी इन लाइक़ु थींदा जो दुनिया खां एवज़ में कुझु घुरी सघो। पर मूंखे ख़ौफ़ आहे त पहिरियां ई पाण खे मटाइण में जेको लुत्फ़ु आहे उन खां अवी किथे महरूम न रहिजी वञो। यादि रखो, तख़लीक़ी अदब वॾे जोखे जो कमु आहे। सचाई जी ॻोल्हा करणी आहे त अना यानी आऊं जे बदसूरत लिबास खे लाहे छॾियो, मुखड़ी वांगुरु सख़्तु ॾांडी मां ॿाहिरि निकिरण जी मंज़िल तइ करियो ऐं पोइ ॾिसो त हवा केतिरी साफ़ आहे, रोशनी केतिरी वणंदड़ आहे ऐं पाणी केतिरो लतीफ़ आहे। नया अदब, जनवरी फेबरवरी 1941। टैगोर जी नज़र में तख़लीक़ी अदब पैदा करणु वॾे जोखम जो कमु आहे। अदीब पंहिंजे मुल्क ऐं क़ौम जो महिमार आहे। हिन खे पंहिंजी क़ौम खे अॾण ऐं ठाहिण में वॾी क़ुर्बानी ॾियणी आहे। हुनखे पंहिंजी क़ौम जे ॿचे ॿचे खे इहा साॻी निगाह ऐं उहो साॻियो हौसलो ॾियणो आहे जंहिंसां हू पाण पंहिंजे मुआशिरे जी हर पेचीदगी खे ॾिसे ऐं सम्झे थो। बदकिस्मती सां असांजा इहे चंद अदीब जेके आऊं जी आपदा में वरितल आहिनि ऐं ठली फ़तवाबाज़ी ॼाणनि, उन्हनि जो न की अदब सां वास्तो आहे न की उन्हनि खे का परवाह आहे। हू पंहिंजी क़ौम खे ठाहिण ऐं सुधारण बदिरां मुर्गो इन ॻोल्हा में आहिनि त किथे को साओ सलो नज़र अचे त उनखे पाणा पटीनि। ज़िंदगी जो रूह फूकण ऐं सुजाॻी जा जोशीला गीत ॻाइणु हिननि जी नज़र में हिकु वॾो गुनाह आहे। क़ौम, समाज ऐं अदब जी बहबूदी जो कसम खणणु वटनि सरीहन कुफ़ुर आहे। अॼु हिननि तंग नज़र ऐं अदब जे आला कार्ज खां सरीहन अणॼाण माण्हुनि जी ॿेघी मची वई आहे। शल न को अदीब ऐं शाइर पंहिंजे समाज जी हक़ीक़त बयानु करे या सच जी हिमायत में ॿ अखर ॻाल्हाए, ओॾी महिल कुफ़ुर ऐं अलहाद जो टेप रिकॉर्डर आणे लाउड जे अॻियां रखंदा ऐं पोइ मुल्क सॼो कुफ़ुर ऐं काफ़र, अदब समूरो ला मज़हब ऐं दहरियत। ॿी धुर जे ख़िलाफ़ नफ़रत पखेड़ण जो ही अफ़सोसनाक अमल इंसानी तारीख़ में हमेशह रहियो आहे। मकार माण्हुनि जी अॿोझनि जे ज़हन सां ही दुखदायक खेॾबाज़ी पंहिंजे असली रूप में देर सां पधिरी थींदी आहे। अणॼाणाई ऐं अॿोझाई जे ऊंदाहनि पर्दनि में घेरियल इंसानी ज़हन में हिकदमि अहिड़ो हौसलो कॾहिं बि न आयो आहे जो हू अहिड़े कंहिं खेॾबाज़ खां इहो सवाल करे त मियां साहब, तूं जो मज़हब ऐं तक़दसियत जो पुतलो बनियो घुमंदो पियो वतीं ऐं हेतिरो जो तूं पाण खे पटी खूही ऐं हाय घोड़ा पियो करीं, सो नेठि त खोले ॿुधाए, का ॻाल्हि त कर, छा थो करणु घुरीं? तुंहिंजे सीने में जेको नासूर थी पियो आहे उन जो को इलाज, का सुती फकी बि नज़र अचई थी या न? असीं त अणॼाण आहियूं। असां त अबे ॾाॾे खां इहो ई ॾिसंदा अचूं त मुला ग़रीब मस्जिद में आहे ऐं सुबुह शाम इहो कोरो हथ में अथसि। हुन शराफ़त तो वांगुरु कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि न कई आहे त का बि कुफ़ुर जी गहल चढ़ी आहे या को मज़हब जो वॾो ख़तरो आहे। तोखे जेकॾहिं को पंहिंजो मफ़ाद आहे या ॿिए कंहिंजी दलाली करणी आहे त हू ॻोए हू मैदान। असां जूं अखियूं थधियूं। अलबत्त हिन ॻाल्हि जो कुझु ख़्यालु कर त हिकु इंसान खे ॿिए इंसान ज़ात खां ख़ामख़ा नफ़रत न सेखार। मज़हब जे नाले में नफ़रत जी बाह दुनिया में घणो भरी आहे ऐं जॾहिं बि इहा दुखी दुखी भंभट थी आहे त उन वक़्तु तूं भॼी परे थियो आहीं ऐं झुॻा बि वरी असां ग़रीबनि जा सड़िया आहिनि। असांजे अॼोके नौजवान अदीब ऐं शाइर जो जेकॾहिं को ॾोहो आहे त फ़क़ति ही आहे त हू जॾहिं कंहिं ॾाढे जो, कंहिं हैवानी ताक़त जो हीणे ते हमिलो ॾिसे थो तॾहिं ख़ामोश नथो रहे, पर हिकदमि पाण खां पुछे थो, शाइर
तूं कंहिंजी हिमायत कंदे, ॾाढे जी या हीणे जी? ऐं जॾहिं हू हिकु नौजवान औरत खे पेट जी आग ओझाइण लाइ शैतानी निगाहुनि जी ॼार में फाथल ॾिसे थो, तॾहिं हू माठ करे मिठे मालिक जी कुदरत कोन थो बीह ॾिसे, पर हिकदमि हिकु अहिड़े अंबूर जी ॻोल्हा में लॻे थो जंहिंसां इहे शैतानी निगाह कंदड़ अखियूं कढे उन्हनि खे हमेशह लाइ अंधो बनाए छॾे। ऐं जॾहिं हिकु ॿुढड़े खे, हिकु मासूम ॿार खे, हिकु पंगले अलील खे हथ डिघेरींदो ऐं पैसे लाइ लीलाईंदो ॾिसे थो, त हू ओॾी महिल वॾे वात चई थो ॾे, जिते बि ऐं जंहिं वटि बि वधि पैसो पियो आहे उहो खीसो हिन लीलाईंदड़ ख़ाली हथ ते आणे रखो। ऐं जॾहिं हिकु पेट बुखे जे हथां 2 रुपया ॾन या नज़राने जा कंहिं पीर या मुर्शिद खे वठंदे या कंहिं क़बर ते पड़ चाढ़ींदे ॾिसे थो, तॾहिं पाण खां पुछे थो, शाइर तूं बि जेकर हिन नमूने अहिड़ी बुख जी तस्वीर खां 2 रुपया तिगाए वञी, तॾहिं हुनजो ज़मीर खेसि मलामत थो करे। पोइ शाइर वीचारो छा करे जेकॾहिं इहो साॻियो ज़मीर कंहिं ॿिए जे अंदर में सुजाग न थिए? उहो वरंदो खेसि काफ़र सॾे, मुल्हद कोठे ऐं हुनजी ज़ुबान कपे छॾण जी कोशिशि करे। अॼोको अदीब ऐं शाइर बि इन्ही करे काफ़र कोठियो वञे थो जो हू पंहिंजे मुआशिरे जे समूरनि ऐबनि उणाइनि खे ज़ाहिर करण में कंहिंजो बि रख रखाव या लिहाज़ नथो करे। हू चोर खे चोर चवण खां अॻु उनजे इन फ़ैल खे सम्झण जी ईमानदाराणी कोशिशि ज़रूरु करे थो। हू वीचारे थो त इहो अमल हिन खां कंहिं ॿिए जंहिंजे अॻियां हू मजबूर आहे तंहिं त न करायो आहे। भला जेकॾहिं हुन इहो अमल पाण ई सोचे सम्झी कयो आहे त छो? भला इन मजबूरी जो को ॿियो इलाजु कोन आहे? इन तह ताईं पहुचण खां पोइ हू पंहिंजे मुआशिरे, पंहिंजे इंसानी समाज ऐं इंसान जे पंहिंजे ठाहियल नेकी ऐं बदी जे समूरनि क़दरनि खे वॾी ईमानदारी सां परखण ऐं पुरझण जी कोशिशि करे थो। अहिड़ी रीति हू समाज जी हर बुराई खे, हर इंसानी घटि वधाई खे जाचींदो परखींदो जॾहिं कंहिं सही नतीजे ते पहुचे थो, तॾहिं उहो नंढड़ो, ज़ईफ़ ऐं पस्त पियल चोर आस्ते आस्ते संदसि निगाहुनि खां ओझल थींदो थो वञे ऐं उनजी जाइ ते हिकु ॿियो चोर, ॿियो धाड़ेल, पंहिंजी समूरी वहशत ऐं हैवानियत सां इज़त, ताक़त ऐं दौलत जे परदे पुठियां वॾनि वॾनि फ़लसफ़नि जी ओट में लिकल नज़र अचे थो। ऐं पोइ उन धाड़ेल खे सुञाणींदे हू इन ई नतीजे ते पहुचे थो त जेसीं इन धन जे अंबार में ढकियल ऐं रुतबे जी उताहीं चोटीअ ते लिकी वेठल धाड़ेल खे को धाड़ेल चवण वारो न आहे, को निड़ी खां झलण वारो न आहे, तेसीं तूं आऊं असीं सभु चोर आहियूं, हिकिड़ा अॼु त ॿिया सुभाणे, छाकाणि त ज़िंदगी हर कंहिंखे प्यारी आहे ऐं हर को जीअण थो चाहे। चोर ऐं साध जी हिन लड़ाई में दुनिया जो सम्झदार अदीब ऐं शाइर तमाशबीन जी हैसियत सां न रहियो आहे। इंसानी तारीख़ जे हर दौर में हिन खे पंहिंजे सुजाग ज़हन ऐं तेज़ निगाहुनि में जेको बि असुल ॾोहारी ॾिसण में आयो आहे उनखे कन खां झले आणे पंहिंजे मुआशिरे जे अॻियां बीहारियो अथसि। हिन मौक़े परस्ती ऐं इब्नुल वक़्ती खे इंसान ज़ात सां वॾी बेईमानी ॼाती आहे ऐं इन करे हुनखे जॾहिं बि के तकलीफ़ूं ऐं अज़ाब रसिया आहिनि तिन खे हुन वॾे हौसले ऐं जुरत सां मोह ॾिनो आहे। हुन पंहिंजे मथां कुफ़ुर ऐं अलहाद जी फ़तवाउनि जी का बि परवाह न कई आहे। हुन हमेशह ॼातो आहे, ये मर्तबा बुलंद है जिसको मिला मिल गया, ये मर्तबा बुलंद है जिसको मिला मिल गया, हर मुद्दई के वास्ते दारो रसन कहाँ। हिन खे इस्लामी तारीख़ में अहिड़ा सवें हज़ारे मुल्हद काफ़र ॾिसण में आया आहिनि जिन ते मफ़ाद परस्तनि संदन ज़िंदगी में त हज़ारे लानतूं ऐं मलामतूं कयूं, पर संदन मरण खां पोइ उन्हनि साॻियनि जी पूॼा अमल में आई। उन्हनि साॻियनि मफ़ाद परस्तनि हथां तोड़े ॿियनि हथां मफ़ाद परस्त हमेशह अंधो रहियो आहे। हू हक़ीक़त खे ॾिसण में जहिड़ो शुरू में अंधो आहे तहिड़ो आख़िर में। हुनजी निगाह फ़क़ति पंहिंजे मफ़ाद ताईं रहे थी। हुन वटि इंसान ज़ात जे कंहिं बि भले चाहींदड़ लाइ एहतराम न आहे। हू ज़ुबान सां त हक़ ऐं ख़ैर जो एहतराम करे थो,
पर जेकॾहिं संदसि अमल खे ईमानदारी सां जाचियो वञे त मालूम थींदो त हू उन जी हिकु पाई जी बि इज़त कान थो करे। हुनजो ज़मीर पंहिंजे ज़ाती मफ़ाद पुठियां एतिरो मस्तु आहे जो जेकॾहिं अॼु खेसि इंसान ज़ात जे मिड़नी भले चाहींदड़नि जी अज़मत खां इनकार करण में फ़ाइदो नज़र अचे त हू जेकर सवाइ कंहिं टाल मटोल जे ज़ाहिर ज़हूर ऐं मैदान ते बीह उन्हनि खां हिकु भेरो न पर 1000 भेरा इनकार करे छॾे, पर छाकाणि त हक़ ऐं ख़ैर तोड़े उन्हनि जे अलमबरदारनि जी मुनाफ़िकानी तस्लीमी में संदसि समूरे मफ़ाद जी पर्देपोशी थियल आहे, तंहिं करे फ़िलहाल पको मोह कयो हू इहा रविश अख़्तियार कयो बीठो आहे। मफ़ाद परस्त हमेशह बुज़दिल रहियो आहे। हुन इंसानी तारीख़ में कॾहिं बि का सही सिधी लड़ाई न कई आहे। हुन हमेशह पंहिंजे मफ़ाद खे पर्दे पुठियां लिकाए अजीब अजीब नारनि ऐं हरकतुनि सां अबोज अवाम खे मुंझाए ऐं पाण में लड़ाए फ़ाइदो पिए हासिलु कयो आहे। हिन जी गिझ वारी ज़हनियत ऐं कांव वारी ॾाहप खे पंहिंजनि हरीफ़नि सुजाग ज़हन ऐं तेज़ निगाहनि वारनि हक़ शनास ऐं हक़ परस्त माण्हुनि खां हमेशह डिॼारियो ऐं ख़बरदार पे कयो आहे। हू उन्हनि खे चङी तरह सुञाणे थो। इहा ॼाण हुनखे पंहिंजो मफ़ाद ई महसूसु कराए थो, छाकाणि त हू ॾिसे थो त मुंहिंजूं समूरियूं हरकतूं, मुंहिंजी समूरी जादूगरी ऐं धोखेबाज़ी इन्हनि खां लिकी नथी सघे। इन्ही करे हुनजी पहिरीं कोशिशि इहा ई थी रहे त जीअं उन्हनि सुजाग ज़हननि मां किन ते मथे धारे हथु घुमाए उन्हनि खे कुझु वरसाए ऐं ख़रीद करे सघिजे। जग में ॿियनि खां वधीक सणभे गिरह खाइण जे हिर्स में के माण्हू हर दौर में वरतल मिलनि था, ऐं जॾहिं कंहिं सणभे गिरह जे ॻोल्हाउ खे की मौक़ो मिली थो वञे त पोइ उनखे पंहिंजे भाउ, पंहिंजे पाड़े, क़ौम ऐं इंसानियत जी का बि शनास नथी रहे। अहिड़ो ज़हन ऐं अहिड़ो ज़मीर हर दौर में गिरह ते विकबो, दस्तरख़ान ते हथु धुआरींदो ऐं जुतियूं छंडींदो ॾिसण में आयो आहे। पोइ उनजी ज़िंदगी जो आला खां आला मक़सदु इहो ई हूंदो आहे त हू हर तरीक़े सां सवाइ कंहिं इंसानी नंग ऐं शनास जे पंहिंजे आका जी नमक हलाली जो नित नओं सबूत पेश कंदो रहे। राति के ॾींहुं, नेकी खे बदी ऐं सच खे कूड़ चवण ऐं चवराइण हिन जी नमक हलाली जा बिन मामूली फ़र्ज़ हूंदा आहिनि। इन फ़र्ज़ अदाई जे दौरान हू अहिड़ो चालाक ऐं चौबंद हूंदो आहे जो शल न किथां कंहिं बदनसीब जे वातां संदसि पंहिंजे निसोरे कूड़ या संदसि तिहाई वधीक कूड़े आका जी शान में का बिड़क ॿाहिरि निकिरे, पोइ त ओॾी महिल संदसि असले खाने मां, जंहिंमें हू अॻे ई मुख़्तलिफ़ इल्ज़ामनि जा क़िस्मे क़िस्मे हथियार सांढियो ऐं संभालियो वेठो हूंदो आहे, मौक़े ऐं मुनासिबत जे लिहाज़ खां हिकिड़ो न ॿियो हथियार निकिरी निर्वार थींदो आहे। पोइ हिकु तरफ़ हूंदो आहे को बदनसीब, कमज़ोर ऐं ज़ईफ़ शाइर ऐं अदीब जहिड़ो, या अहिड़ो ॿियो को इंसान दोस्त मुजाहिद, त ॿिए तरफ़ हूंदो आहे इहो तीस मार ख़ान पहलवान पाण ऐं संदसि बिन बेसम्झ ॿोलड़ियुनि जी लोध। कुफर ऐं अलहाद जी अंधी तलवार इंसानियत जे एतिरनि मौसननि खे ज़ख़्मियो ऐं कुठो आहे जंहिंजो को शुमार ई करे नथो सघिजे। हिन सारी अंधोनाक तारीख़ खे साम्हूं रखंदे अलामा नियाज़ फ़तेहपुरी पंहिंजे किताब मनो यज़दान जो इंतसाब हिन तरह पेश करे थो: उन बेशुमार लाखों इंसानों की याद में जो मज़हब की नाम पर ज़िबह किए गए। मतिलब त ईअं हक़ीक़त खे लिकाए दीन ऐं धर्म जे नाले ते तलवार त फिरंदी रही, पर जॾहिं बि हक़ीक़त खे जहल जी चौदीवारियुनि मां निकिरण ऐं आज़ाद फ़िज़ा में साह खणण जो वझ मिलियो आहे, तॾहिं इहा साॻी तलवार कुझु अरसे बाद मोटी तलवार इस्तेमालु कंदड़नि जी ख़ुदि पंहिंजी निड़ी ते उड़ी आहे। दुनिया जे ॿियनि मुल्कनि खे छॾे असीं जेकॾहिं इस्लामी दुनिया जो तारीख़ी जाइज़ो वठंदासीं त ॾिसण में ईंदो त हर हुकुमरान मज़हब जे ई नाले ते हिक ॿिए जो तख़्तो ऊंधो कयो आहे। मिसाल तौरु अब्बासिन उमविन हुकुमराननि जे ख़िलाफ़ आम मुसलमाननि खे भड़कायो त अवीं असां सां साथ ॾियो त असां इस्लामी हुकूमत क़ाइमु करियूं। आख़िर जॾहिं इन तरीक़े सां उमविन जो ख़ात्मो थियो तॾहिं अब्बासिन इहो ई साॻियो निज़ाम क़ाइमु रखियो। अफ्रीका जे बर्बर क़बीलनि खे फ़ातिमीन बि इहा ई साॻी मज़हब जे नाले में कन फूक ॾिनी
ऐं जॾहिं अब्बासिन जो फ़ातिमिन हथां तख़्तो ऊंधो थियो तॾहिं उन्हनि बि इहो ई तरीक़ो अमल में आंदो जेको अब्बासिन जो अॻु में ई राइज कयल हो। अहिड़ी तरह ॾिसबो त तारीख़ में मज़हब जे हथियार जो ॾाढो ग़लति इस्तेमालु पियो थियो आहे, बल्कि अञा बि थिए पियो ऐं शायदि कुझु अरसो अञा थींदो रहंदो। मज़हब जे कुल्हे ते बंदूक रखी ॿिए खे निशानो बनाए तारीख़ जो हिकु अहम रूप आहे जो कंहिंखां लिकल कोन्हे। आऊं ब्राह्मण तूं शूदर, आऊं मोमिन तूं काफ़िर, आऊं आला तूं अदना जी दावा अॼु खां न आहे। जॾहिं बि कंहिं इंसान ज़ात जे भले चाहींदड़ का नई ॻाल्हि कई ऐं फितरत जी का नई तहक़ीक़ ऐं तलाश कई त उनखे मरहबा करण बजाए मुर्गो उनखे काफ़िर ऐं मुल्हद कोठे उनजे वजूद खे ई नास करण जी कोशिश अमल में आई। तारीख़ में अहिड़ा हज़ारे इंसान ज़ात या मोहसिन वॾी बेदर्दी सां सताइबा ऐं मारबा रहिया आहिनि। अॼु खां अटकल 400 वरह अॻु ईअं चवण त धरती गोल आहे, इहा पंहिंजे ऐं सिज जे चौधारी फिरे थी ऐं ॿियूं बि के धरतियूं आहिनि, वॾो कुफर जो कलमो हो। अहिड़े साॻे ॾोह में बिरोनो नाले हिकु शख़्स खे गिरफ़्तार करे जेल में विधो वियो। पादरी चवनि त हीउ काफ़र आम माण्हुनि खे अहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए जेके ख़ुदा जे पाक किताब इंजील में लिखियल ई न आहिनि। हीउ सही सिधी मज़हब सां बग़ावत आहे। भरिया 7 साल हू ग़रीब जेल जी तकलीफ़ुनि में ॻहंदो नित नवां अज़ाब ॾिसंदो रहियो। इन अरसे में केतिरियूं ई हमदर्द इंसानी दिलियूं हुन जी मज़लूमियत ते ॻोढ़ा ॻाड़ींदियूं रहियूं। चवनि ॾिसो त सही, ग़रीब खे नाहक खणी ॿोहे में ॾिनो अथनि। के चवनि त पागल आहे, पंहिंजे नफ़े नुक़सान जी बि ख़बर कान थी पएसि। मतिलबु त जेतिरा वात ओतिरियूं ॻाल्हियूं। होॾां पादरी इन उमेद में हिन खे हयाती जी मोहलत ॾींदा रहिया त कंहिं न कंहिं ॾींहुं तकलीफ़ुनि सबबा खे ज़रूरु ईअं चवणो पवंदो त आउं ग़लति आहियां ऐं ख़ुदा जो किताबु सचो आहे। आख़िर किन माण्हुनि हथां बिरोनो खे चवायो वियो त छो अची दिमाग़ु ख़राबु थियो अथई, अजायो पंहिंजी हयाती तबाह न कर, अॼु बि इक़रार कर त धरती गोल न आहे त असीं तुंहिंजा हींअर ई था बंदि ख़लास करायूं। बिरोनो कंधु हेठि कयो, चुपचाप सभु ॻाल्हियूं ॿुधंदो रहियो। जॾहिं हू चुप थिया तॾहिं वराणियई, आऊं बेवकूफ़, आऊं पागल, सभु सही, पर ॿेली हीअ हयाती घणा ॾींहं? सुभाणे जो इंसानु जॾहिं चंड ऐं सयारनि खे पंहिंजे मज़बूत गिरफ़्त में आणण लाइ कमंद उछलींदो तॾहिं त तारीख़ को बि रख रखाव कान कंदी। हू त साफ़ चई ॾींदी त अॼु खां घणो अरसो अॻु अव्हां जे हिकु ॾाॾे बुज़दिल थी हक़ीक़त खां इनकार कयो हो, पोइ त आउं हमेशह लाइ मरी वेंदसि। अवीं ई ॿुधायो त आउं कहिड़ी हयाती खे तरजीह ॾियां, ही 2 ॾींहंनि जी हयाती या हू दाइमी हयाती? पादरियुनि जा कपाट खुली विया। पोइ त उन ई महिल ख़ुदा जे मुक़दस किताब खे सचो साबित करण लाइ बिरोनो खे ज़ंजीर में विझी गहले आणे क़तल गाह ते बीहारियाऊं ऐं काठियुनि जे हिकु वॾे ढिघ मथां विहारे खणी तीली ॾिनाऊंसि। हीउ वाक़ियो ईसवी सन 1610 जो आहे। उनखां घणो अॻे 4हीं सदी हिजरी में मंसूर खे ईरान में पिणु अहिड़ी ई आज़ाद राय जे इज़हार जे ॾोह में काफ़र ॼाणाए फांसी ते लटकायो वियो हो। इंजील ख़ुदा जो किताबु सचो थियो या न, तंहिंजी त पादरियुनि खे कल, पर अॼु असीं ॾिसूं पिया त साइंसदान उहो ई ऐलान पिया कनि त ॿियूं बि धरतियूं आहिनि ऐं उन्हनि ते बि के साह वारा आहिनि त अजब न आहे। धरती गोल आहे वारो कलमो जेको काल कुफर जो कलमो हो ऐं जंहिंजी पादाश में बिरोनो खे काफ़र कोठे जलाए ख़ाक कयो वियो, सो अॼु साॻियो कुफर जो कलमो सॼी दुनिया में मासूम ॿारनि खे 4हीं क्लास में ज़रूरी ॼाणे सेखारियो ऐं पढ़ायो थो वञे। अहिड़ा कई दर्दनाक वाक़िया तारीख़ पंहिंजी अखियुनि सां हरंद ॾिठा आहिनि। 17वीं सदी जी शुरूआति में गिलेलो नाले हिकु ॿिए मुजाहिद खे बि इन साॻे कुफर ऐं अलहाद जी आहिनी ज़ंजीरुनि में ॾाढा अज़ाब ॾिना विया। हुन जो ॾोह इहो हो जो हुन हिकु अहिड़ी दूरबीन ठाही हुई जंहिंजे वसीले हर का शइ ईअं ख़ाली ॾिसण खां 2 टीहोणी वधीक वेझी ॾिसण में थे आई। हुन उन दूरबीन जे वसीले मथे ग्रहनि ऐं सयारनि जी वधीक तहक़ीक़ ऐं तपास कई। हुनखे साफ़ ॾिसण में आयो त धरती वांगुरु ॿियूं बि केतिरियूं ई दुनियाऊं आहिनि जिन खे बि पंहिंजा पंहिंजा चंड आहिनि जेके ख़ुदि पंहिंजी धरतियुनि जे चौगर्द फिरनि पिया। हिन मालूमात खां पोइ हुनजो चवणु हो त असांजो चंड बि साॻी रीति पंहिंजी धरती जे चौगर्द फिरे थो ऐं वॾी ॻाल्हि त धरती पिणु सिज जे चौधारी फिरे थी। इहे ॻाल्हियूं इंजील मुक़दस में ईअं लिखियलु कोन हुयूं।
ग़रीब खे कुफर ऐं अलहाद जो ॾोहारी ठहिराए सख़्तु सज़ाऊं ॾिनियूं वयूं ऐं जेल में विधो वियो। आख़िर हू ग़रीब जेल में 70 सालनि जी उमिरि में अंधो थी पियो, पर उन पंहिंजे जेल वारे अरसे में पिणु जंहिंखे हू पंहिंजी उमिरि जो सभ खां वधीक ॾुखोईंदड़ ज़मानो सॾे थो, हुन हिकु किताबु चुरपुर जा क़ाइदा लिखियो, जंहिं लाइ पिणु संदसि ई चवणु हो त पंहिंजनि सभिनी किताबनि खां आउं हिन किताब खे वधीक अहमियत ॾियां थो। इहो किताबु खेसि जेल मां लिकाए चोरी चोरी ॿाहिरि मोकिलणो पियो ऐं गिलेलो जे देस इटली खां ॿाहिरि ॿिए मुल्क हाईलैंड में छपिजी पधिरो थियो, जंहिंखे गिलेलो रुॻो पोइ हथ लाइ छुही सघियो पर अखियुनि सां ॾिसी बि न सघियो, छाकाणि जो उनखां अॻे हू जेल में पंहिंजनि अखियुनि जो नूर विञाए चुको हो। गिलेलो त नेठि हिन दुनिया मां मोकिलाए वियो, पर संदसि सदा इजादुनि मंझां रुॻो हिकिड़ी दूरबीन खे ई हिन वक़्तु सुधारे उन मंज़िल ते आंदो वियो आहे जो अॼु उन वसीले धरती खां लखें किरोड़े मेल परे बेशुमार ग्रहनि ऐं सियारनि जी तहक़ीक़ ऐं तपास कई पई वञे। अॼु खां 1.25 सदी खनि अॻु ऐं उनखां वठी अॼु ताईं जॾहिं वक़्त जी ज़रूरत उन पटांदड़ हिन मुल्क में रस्ता, रेलवायूं, प्रेस, अख़बार, नई कारीगरी ऐं नई सनत, नई तइलीम ऐं नओं अदब ऐं ॿियूं अहिड़ियूं नयूं चीज़ूं वजूद में आयूं, तॾहिं असांजे मुआशिरे में हिकु क़िस्म जी नई चुरपुर ऐं ज़िंदगी जो गोया नए सिर ऐं वधीक जानदार अहसास पैदा थियो ऐं ज़ोर वठणु लॻो। फितरत जो अटल क़ानून आहे त जॾहिं बि कंहिं मुआशिरे में का अहम तब्दीली ईंदी आहे तॾहिं उन मुआशिरे जे पुराणे ऐं नए ज़हन जो पाण में टकर ज़रूरु थींदो आहे। पुराणे ज़हन जा जेके बि तजुर्बा ऐं ज़हनी सलाहियतूं हूंदियूं आहिनि, उन्हनि ते नओं उभरंदड़ ज़हन पंहिंजो बुनियादु रखी अॻिते वधण ऐं मुआशिरे जी नयुनि तक़ाज़ाउनि खे मुंहुं ॾियण जी कोशिशि कंदो आहे। हुन जी ही वाध ऐं तरक़ी लाइ लोच किन पुराणनि ज़हननि खे, जिन में वक़्त ऐं हालात खे सम्झण ऐं अॻिते वधण जी सलाहियत ऐं हौसलो न हूंदो आहे, माज़ी खां ऐं पुण पंहिंजे वजूद खां इनकार ऐं रिवायत खां बग़ावत मालूम थींदी आहे ऐं उहे ख़ौफ़ में वठिजी अहसास कमतरी में मुब्तला थी उभरंदड़ ज़हन ते अजीब ग़रीब नमूने जूं फ़तवाऊं ऐं हमला शुरू करे ॾींदा आहिनि। असांजो आपेशाही वारो जागीरदाराणो निज़ाम जेको किन अयामनि खां चंद नवाबनि, चंद जागीरदारनि, चंद मीरनि ऐं चंद पीरनि जे रहम ऐं करम ते हलंदो पियो रहियो आहे ऐं जंहिंमें ॿिए कंहिं बि इख़्तिलाफ़ी इंसानी शऊर ऐं अमल जे दाख़िल थियण जा दरवाज़ा बंदि रहंदा पिया आया आहिनि, तंहिं निज़ाम में जॾहिं कंहिं धोॾे अचण जा इम्कान पैदा थिया ऐं समाज जे ताज़नि ज़हननि में उन जी ज़बून हाली ऐं हिकु नए ऐं बहितर निज़ाम जी अटल आमद जो यकीन पैदा थियो, तॾहिं असांजे किन पुराणे थकल ज़हन वारनि बुज़ुर्गनि खे हिन तब्दीली जे हर इम्कान ऐं हर आसार में दीन ऐं धर्म सां हिकु वॾी बग़ावत ॾिसण में आई। एतिरे क़दुरु जो शुरू में त रुॻो अंग्रेज़ी वार रखाइण, मथे उघाड़ो घुमण, कालर सां कमीज़ पाइण, कोट पतलून पहिरण ऐं वॾी ॻाल्हि त अंग्रेज़ी पढ़ण खे बि सरीहन कुफ़ुर सॾियो वियो ऐं ईअं चयो वियो त जेको अंग्रेज़ी जा 7 दर्जा पढ़ंदो उहो क़यामत जे ॾींहुं 7 जहनम भरींदो, क़यामत जे ॾींहुं हू मुशरिकनि जी टोली में शुमारु थींदो ऐं जहनम खां सवाइ ॿिए कंहिं बि हंधि जाइ कान मिलंदसि, वग़ैरह वग़ैरह। नई ऐं बहितर ज़िंदगी जा मतवाला बहरहाल कुफुर ऐं अलहाद जूं समूरियूं मलामतूं पंहिंजनि पुठनि ते वसाए अॻिते वधंदा रहिया। हू ज़िंदगी जे हर नए ऐं बहितर पैगाम खे इंसान जे आलमी शऊर जो हिकिड़ो वधीक अॻिते क़दम सम्झी वॾे शौक़ सां ख़ुशि आमदीद चवंदा ऐं वॾी हुब सां जीअ में जायूं ॾींदा रहिया। हिन पुराणे ऐं नए जे तज़ादनि में कुफुर ऐं अलहाद जे इल्ज़ामनि खां मौलाना उबैदुल्लाह सिंधी रहमतुल्लाह अलैह जहिड़ो आलिम ऐं मुफ़क्किर बि बची कोन सघियो। फ़तवाऊं ॾिनियूं वयूं ऐं किताब लिखिया विया त मौलाना काफ़िर आहे, बेदीन आहे, वग़ैरह वग़ैरह। मौलाना मरहूम अहिड़ियुनि पस्त ज़हनियतुनि खां अॻे ई ख़बरदार हुआ ऐं हिननि भले भत ॼातो थिए त ही क़ौम खे गुमराह करण जी वॾी साज़िश खेॾी थी वञे। पाण मुल्क जे वेसा वसूड़ल क़ौम सां अहिड़े क़िस्म जी फ़रेबकारी खे थींदे ॾिसी एतिरे ताईं बि फ़रमायाऊं त शाह वली अल्लाह जी हिकमत खे सम्झण खां पोइ
मूं ते हीउ असरु थियो आहे त जेकॾहिं मां कंहिं ॿिए मज़हब जे माण्हू खे या उन शख़्स खे जेको कंहिं बि मज़हब खे मुंड खां ई नथो मञे इंसानी फलाह ऐं बहबूदी जो कमु कंदे ॾिसां थो त मुंहिंजी दिलि में उन लाइ इज़त ऐं मोहबत पैदा थिए थी। छाकाणि त शाह साहब जी हिकमत मां मूं हीउ सम्झो आहे त नबियुनि जी तइलीम जो आला मक़सदु यानी इंसानियत जी तरक़ी हर ॻाल्हि खां मुक़दम आहे। हाणे जेकॾहिं को शख़्स इंसानियत जी तरक़ी लाइ कोशिशूं कंदड़ आहे त मां उनखे कीअं नबियुनि जी तइलीम जो मुख़ालिफ़ सम्झां ऐं उनखां नफ़रत करियां। प्रोफेसर मोहम्मद सरवर जे किताब मौलाना उबैद अली सिंधी तां वरितल। हिननि मथियुनि हक़ीक़तुनि मां इहो ई वाज़े थिए थो त नए ऐं पुराणे ज़हन में हमेशह टकर थींदो रहियो आहे। अॼु जे सिंधी अदब ऐं नौजवान अदीबनि जी मुख़ालिफ़त जो बि इहो ई बुनियादी कारण आहे। असांजे हिननि पुराणनि ज़हननि खे अॼोके अदब में का बि ख़ूबी नज़र नथी अचे। अदबी बोर्ड जो फ़िमाही रिसालो महराण, मरकज़ी हुकूमत जो रिसालो नई ज़िंदगी ऐं ॿिया सभु सिंधी रिसाला, मुल्क जूं समूरियूं सिंधी अख़बारूं सवाइ संदनि पंहिंजे हिकु गंद महींदड़ अख़बार जे, मुल्क जा सभु अदीब वींदे मोहतरम जनाब काज़ी अली अहमद साहब, मोहतरम जनाब पीर हसामुद्दीन राशिदी, मोहतरम जनाब मौलाना गिरामी साहब, मोहतरम जनाब मौलवी अब्दुल वाहिद सिंधी साहब, मोहतरम जनाब अब्दुल करीम गदाई साहब वग़ैरह वग़ैरह ताईं, ऐं सवाइ रुगो इन्हनि ॿिनि चइनि जे जेके अदब लिखणु छॾे रुगी याफ़्ती हणण खे लॻी विया आहिनि, सभु जा सभु संदनि नज़रुनि में कुफ़ुर ऐं अलहाद खे पिया पखेड़ीनि। गुज़िरियल साल शेख याज़ जे किताब भौर भिरे आकाश ते हुकूमत बंदि शाहिद कई त ही अदब जा ख़ैर ख़्वाह एतिरे हद ताईं बि विया जो हिननि वॾियूं वॾियूं ख़ुशियूं मल्हायूं, हुकूमत खे मुबारकबादी जूं तारूं मोकिलियूं। हिकु तरफ़ असांजा ही अदीब ख़ुशियुनि में मसरूफ़ हुआ त ॿिए तरफ़ पाकिस्तान जी सभिनी ज़बानुनि जे नाम्यारनि अदीबनि ऐं इल्मी अदबी इदारनि हुकूमत जे हिन क़दम ते सख़्तु अफ़सोस जो इज़हार कयो। सवनि जे तइदाद में तारूं बि मोकिलियूं वयूं, ठहराव पास कया विया ऐं अपीलूं कयूं वयूं त कंहिं बि अदबी किताब ते बंदिश खां अॻु उन ज़ुबान जे नाम्यारनि अदीबनि जी कामेटी मुक़ररु कई वञे ऐं उन जी राय खां पोइ को क़ानूनी क़दम खंयो वञे। ख़ुदि पाकिस्तान राइटर्स गिल्ड जे जनरल सेक्रेटरी मिस्टर जमीलुद्दीन आली हुकूमत खे अपील कई त इहो किताब अदीबनि जे हवाले कयो वञे ऐं उन्हनि जी राय खां पोइ को क़ानूनी क़दम खंयो वञे। अञा ताज़ो हाणे पाकिस्तान राइटर्स गिल्ड जे सालियाने इजलास में गिल्ड जे जनरल सेक्रेटरी पंहिंजी तक़रीर में शेख याज़ जे इन किताब ते पियल बंदिश बाबति ओभर पाकिस्तान हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सैयद महबूब मुर्शिद जी सदारत हेठि चयो त गिल्ड जी इलाक़ाई तंज़ीमुनि लाहौर, कराची ऐं ढाका मूं ते ज़ोर आंदो आहे त आऊं गुज़िरियल साल जे अणवणंदड़ वाक़िए जो ज़िकिर अव्हां जे अॻियां दोहिरायां त सिंधी ज़ुबान जे हिकु शाइर जी तसनीफ़ खे बिना कंहिं अॻुवाट वज़ाहत तलबी जे या कंहिं अदालती अख़्तियारी जे ज़ब्त कयो वियो आहे, जंहिंखे क़ाबिल क़दर तसनीफ़ सम्झंदे गिल्ड पारां इनाम ॾिनो वियो हो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खां पोइ बि केॾो न अफ़सोस जो मक़ाम आहे त हेॾां हीअ असांजी मुक़दस रिवायतुनि जा मुहाफ़िज़ सिंधी अदब जा ख़ुदि साख़्ता थंबा, मज़हब ऐं क़ौम जा नाम निहाद राखा ऐं राड़ा, हूं त नए सिंधी अदब जे ख़िलाफ़, शेख याज़ जे ख़िलाफ़, ॿियनि नौजवान शाइरनि ऐं अदीबनि जे ख़िलाफ़ ऐं ज़ब्त थियल किताब भौर भिरे आकाश जे ख़िलाफ़ पंहिंजी वाहिद बदनाम ऐं बदकलाम अख़बार में शैतान जे आंडनि जेॾियूं क़िस्तुनि पोयां क़िस्तूं नसुर तोड़े नज़म में जिन जो तइदाद वधंदे वधंदे सवनि खां मथे चढ़ी हज़ारनि खे वञी रसियो हूंदो। लाॻीतो महीननि जा महीना लिखंदा ऐं पंहिंजे कलब जी कसाफ़त कढंदा ऐं कलम कारा कंदा रहिया ऐं अञा ताईं इहा कारह हू ईअं मलींदा रहनि था, पर मंझान कंहिं बि कॾहिं ईअं न लिखियो त सिंध जे नौजवान अदीबनि, मुल्क जे नाम्यारनि अदीबनि ऐं आलिमनि ऐं पाकिस्तान राइटर्स गिल्ड जो अख़्तियारी वारनि जी इहा घुर सही आहे त हीअ किताब किन एतबार जोगनि सिंधी अदीबनि खे ॾेखारियो वञे त ॿुधाइनि त छा वाक़ई इहो ज़ब्त थियण जहिड़ो आहे बि या न। हीअ आहे असांजे सिंधी अदब ऐं ॿोली जे हिननि ख़ैर ख़्वाहनि जी रवश।
ऐं हीअ आहे संदन इख़लास, जंहिंमां संदन असली नियत ऐं असली मक़सदु ॿिन्ही ज़ाहिर आहे। पर उनखां बि वधीक अफ़सोस जी जेका ॻाल्हि आहे उहा हाणे असां पंहिंजनि लाइक़ु पढ़ंदड़नि अॻियां पेश कंदासूं। मालूम हुजे त शेख अयाज़ जो ही किताब भौर भिरे आकाश दरअसल शायाई पाकिस्तान राइटर्स गिल्ड कयो, जंहिंखे सूबाई तोड़े क़ौमी ॿिन्ही सरकारुनि वटां ग्रांट मिलनि था, जंहिंजो पायो विझंदड़ ऐं सेक्रेटरी जनरल तोड़े ॿिया अहम उहिदेदार आला सरकारी अमलदार आहिनि, ऐं जंहिं ते ख़ुदि किन अदबी हलक़नि में इहो इल्ज़ाम हयो थो वञे त इहो हिकु सरकारी इदारो आहे। हिन किताब खे साल 1962 जे बहितरीन सिंधी किताब तौरु राइटर्स गिल्ड जो इनाम हासिलु थियो। हिन किताब में जेको बि शेयर जमा थियल आहे उहो गुज़िरियल 20-25 सालनि खां मुख़्तलिफ़ सिंधी रिसालनि में वक़्त ब वक़्तु छपबो पिए आयो आहे। शाया थियण खां पोइ पूरा 2 साल ही किताब आज़ादु रहियो ऐं उन ते घणो करे समूरियुनि सिंधी अख़बारुनि ऐं रिसालुनि में तारीफ़ ऐं तहसीन जा तबसरा छपिया। घणो करे सभिनी सिंधी अदीबनि ऐं आलिमनि उनखे पसंदि कयो ऐं वाखाणियो। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि हूंदे बि सॼनि सारनि 2 सालनि जी किताबी इशाअत खां पोइ जो हिन किताब ते बंदिश पई, सो ईअं आख़िर छो थियो? हक़ीक़त ही आहे त सिंधी अदीबनि जे मथे टोले जे हिकु शख़्स जेको हमेशह पाण खे मज़लूम ऐं मोहताज सिंधी अदीब ॼाणाए, हर वक़्तु ऐं हर हंधि पैसनि लाइ सैन हणंदो वठंदो आहे ऐं हमेशह अहसान फ़रामोश बणिजी पंहिंजनि मौसननि जे ख़िलाफ़ु कूड़ियूं दरख़्वास्तूं मोकिलींदो रहंदो आहे ऐं ईअं चुग़लखोरी ऐं मुख़बरी जे शरीफ़ धंधे जी हर वक़्तु मश्क कंदो रहंदो आहे ऐं संदसि रिज़्क़ जी तलाश जो हमेशह इहो ई दस्तूर रहियो आहे। तंहिं महज़ शख़्सी बुग़्ज़ ऐं हसद जी बाह खे थधे करण लाइ शेख अयाज़ जे हिन किताब जा काफ़ी कुझु सुफ़ा पंहिंजी मुराद ऐं मतिलब मूजिबि उर्दू में तर्जुमो करे वधीक पंहिंजे तरफ़ां लिखियल हिकु डिघी अरीज़ी सां गॾु सरकार खे मोकिले ॾिना त हेड़े तेड़े हिन किताब खे ज़ब्त कयो वञे। चनांचा सरकार तरफ़ां किताब ज़ब्त थियो, पर वरी बि ईअं न त को किताब जो समूरो मवाद क़ाबिल गिरफ़्त सम्झो वियो, पर उन जे 253 सुफ़नि मां फ़क़ति 26 सुफ़नि खे मख़सूस कयो वियो, जिन लाइ चयो वियो त इहे क़ाबिल गिरफ़्त आहिनि। वधीक मज़े जी ॻाल्हि ही आहे त उन साॻे शख़्स इहा बि पंहिंजी क़बूलियत सिंधी अदब जी आईंदा तारीख़ लाइ तहरीरी तौरु महफ़ूज़ कराए छॾी आहे त हू पाण शेख अयाज़ जी शाइरी जो इस्लामी तसौफ़ वग़ैरह जी रोशनी में पूरो तावील करे सघे थो, जंहिंमां साबित थी वञे त उन में का बि क़ाबिल गिरफ़्त ॻाल्हि मुर्गो आहे ई कान, बशर्ते पहिरियां ई संदसि रिज़्क़ जो को मज़ीद बंदोबस्तु कयो वञे। ही आहिनि अॼोके सिंधी अदब जा मुख़ालिफ़ ऐं ही आहे संदन सिंधी अदब दोस्ती ऐं सिंधी ॿोलीअ जी ख़ैर ख़्वाही जी दावाउनि ऐं लाफ़्ज़निन जो हाल। हक़ीक़त ही आहे त सिंधी अदब जी दुनिया में काफ़ी अरसे खां अहिड़नि किन शख़्सनि जो हिकु टोलो मौजूदु थियो आहे जेके पाण खे अदीब सम्झनि था, पर अदब खां वधीक अदबी हंगामा पैदा करे ॼाणनि ऐं उन कम में वॾो तजुर्बो ऐं महारत हासिलु करे चुका आहिनि, बल्कि इहा संदन मख़सूस आदत बणिजी चुकी आहे। पंहिंजे हिन दिलपसंद मशग़ले जे पूराए जो वटनि बार बार आज़मायल गुर पिणु मौजूदु आहिनि। मसलन शुरूआत में गुमनाम ऐं फ़र्ज़ी नालनि में लिखियल मज़मूननि ऐं मरासिलनि खां थींदे नंबर 2 इहे मज़मून ऐं मरासिला हर भेरे हिकु साॻी अख़बार में छपबा, छो त इहा अख़बार न रुॻो उन टोले में शामिल आहे पर पाण खे संदन अॻवाणी जो ज़िमेदार सम्झे थी। नंबर 3 उन्हनि मज़मूननि ऐं मरासिलनि में जाफ़र छोकिरे वांगुरु पेर खोड़े ऐं गलो फाड़े घोड़ाड़े घोड़ा कुफ़ुर ॾे कुफ़ुर जूं रड़ियूं कबियूं, मुख़ालिफ़नि खे गारियूं ॾिबियूं ऐं मथनि कूड़ा इल्ज़ाम मढ़बा, कुझु चुग़लखोरी ऐं कुझु मुख़बरी कबी त मुख़ालिफ़ ही सजनि लिखणु बंदि कनि या मुर्गो फाही चढ़नि। नंबर 4 इन्हे लिक चोरी में लिखियल मज़मूननि ऐं मरासिलनि खे ॾिसी के न के नाले घोरिया ऐं अदब जे मैदान जा सेखड़ाट, के सादा दिल ऐं के हासिद ऐं के हिरफ़तबाज़ पंहिंजूं फ़तवाऊं ऐं पंहिंजा फ़ैसिला मज़मूननि मरासिलनि ऐं कूड़नि सचनि ठहिराउनि जी सूरत में, जिन खे अदब ऐं इल्म जी चिथर ई चई सघिजे थो,
उन साॻी अख़बार खे मोकिलींदा या उहे मज़मूनी मरासिला ख़ुदि उन अख़बार जी आफ़िस में ई घड़बा ऐं पूरी शद मद सां सुफ़े अधु सुफ़े जी सुर्ख़ियुनि समेत उहे उते छपबा। नंबर 5, तंहिं विच में उन समूरे हंगामे जी पुष्टि में हिकु ॿ एडिटोरियल पिणु उन अख़बार में ज़रूरु ईंदा, जिन में पंहिंजे हिन ख़ुदि साख़्ता अॻवानी जो पूरो हक़ अदा कंदे मुख़ालिफ़नि जी बिन्हे गर्दन ज़नी ऐं मुकमिल मलिया मेटी जो मुतालबो मौजूदु हूंदो। नंबर 6, हिन मंज़िल ते अदब ऐं इल्म जे हिन छंडिजी वियल टोले जा हिकु अधु यफ़ूंग पिणु अखियूं पटींदा ऐं हिननि ज़ोर पइजी वियल कल्होकनि शाइरनि ऐं काल्होकनि अदीबनि ते पंहिंजे सिर पाण उथी वार मथां वार कंदा। पर ॻाल्हि हथनि मां निकितल ॾिसी सॼो ॾोह वक़्तु नामुराद खे ॾींदे शूकारा भरे नेठि ख़ामोश थी वेंदा। चए छा कजे, समाज थो फिटे त शाइर था फिटनि, समाज सुधरी वियो, शाइर सुधरी विया, पर असां कोन सुधरियासीं। पर दरअसल हिननि छोकिरनि जी तरक़ी तनज़ुल आहे ऐं असां बुज़ुर्गनि जो जमूद ई सची पची तरक़ी आहे। तरक़ी ज़िंदाबाद, असां जमूदियनि जी तरक़ी ज़िंदाबाद। यफ़ूगनि जी ही आख़िरी इल्मी फ़तवा ॿुधी टोलीअ जा सभु थकिजी पियल महिनत बाज़ बीह रहंदा ऐं बीही फाह पटींदा ऐं मुख़ालिफ़नि जो काफ़िलो अॻिते वधंदो रहंदो ऐं हू उन काफ़िले खे परे खां बीही युछियूं ऐं चुहड़ूं ॾींदा रहंदा। ऐं वाक़ई खेनि फबंदियूं पछाड़ी में वरी बि इहे युछियूं ऐं चुहड़ूं। वीचारा फिटल समाज जा फिटल शाइर, केॾी न दुखदायक आहे संदन ही हालत, केॾी न क़यास जोगी आहे ही संदन कैफ़ियत। बहरहाल आख़िर में हिननि सिंधी अदब दुश्मन सूरमनि जिन वटि अॼु की केन्हे ऐं जेके बिन्हे ख़ाली दामन आहिनि ऐं पुण पंहिंजनि नौजवान अदीबनि ऐं नए सिंधी अदब जे कैफ़ ऐं सुरूर में रची लाल थियल मतवालनि खे वरी बि असां पाकिस्तान राइटर्स गिल्ड जे सेक्रेटरी जनरल मोहतरम जमीलुद्दीन आली जे लफ़्ज़नि में हीअं ई चवंदासीं त खेनि हर वक़्तु ऐं हर हालत में यादि रखणु घुरिजे त भल त हर को शख़्स ईअं सम्झंदो हुजे त का बि हिकिड़ी तसनीफ़ या समूरियूं लिखियतूं कंहिं ख़ुदाई फ़ौजदार जी फ़तवा ॾियण सां ज़ब्त थी सघनि थियूं, पर लिखण वारनि जे रूह खे कंहिं बि तरह सां गिरफ़्तार करे नथो सघिजे। दुनिया में किथे बि को अहिड़ो क़ानून या हथियार अॼु ॾींहं ताईं ईजाद न थी सघियो आहे जंहिं ज़रिए ईअं करे सघिजे। सिंधी अदब ज़िंदाबाद, सिंधी ॿोली ज़िंदाबाद, सिंध ज़िंदाबाद, पाकिस्तान ज़िंदाबाद।